अस्सलाम वालेकुम, हमारी सोपिया फास्ट न्यूज़ मां यहाँ साजिद कोराई खबर शामिल कंदासीं। सखर में शहरनि ऐं सिविल सोसाइटी पारां महंगाई खिलाफ़ सखर जे मुख्य घंटा घर चौक ते एहतजाज। उन मौके ते एहतजाज कंदड़नि वफ़ाक़ी वज़ीर ख़ज़ाना हफ़ीज़ शेख जो अलामती जनाज़ो रखी सख़्त नारेबाज़ी करे अनोखो एहतजाज कयो। अठे जो बहरान ख़त्म करण जी घुर कंदे समाजी अॻवाननि इशफाक भुट्टे, नसीर गोपांग, अब्दुल हमीद शेख, हबीब उल अंसारी ऐं ॿियनि जो त हुकूमती पॉलिसियुनि सबबि माण्हू महंगाई जे वर चढ़ी विया आहिनि। अटे समेत खाधे पीते जी शयुनि जे अघनि में तेज़ी सां इज़ाफ़ो थी रहियो आहे। उन्हनि वधीक चयो त चीफ जस्टिस सिंध जे वॾे वज़ीर ऐं कमिश्नर समेत कंहिं बि वधंदड़ महंगाई जो नोटिस नाहे वरितो, जंहिं सबबि अवाम सख़्त मुसीबत जो शिकार बणियल आहे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो फास्ट न्यूज़।